मेहड़ में वधंदड़ बदमनी चोरियुनि फुरनि वारनि वाक़िअनि में प्राइमरी उस्ताद मदद अली कांधड़ो अमानुल्लाह कुंभर जे घर मां थियल चोरियुनि ख़िलाफ़ शहरियुनि ऐं मुतासिर धुरियुनि अमानुल्लाह कुंभर ऐं मदद मंगीअ वक़ा चांडियो राहिल कांधड़ो सदफ़ चांडियो ॿियनि जी अॻवाणी में एहतिजाज मुज़ाहिरो कयो। मुज़ाहिरीन बदमनीअ ख़िलाफ़ नारेबाज़ी कंदे दाहियो त मेहड़ शहर ऐं आसपास जे इलाक़नि में बदमनी वधी वई आहे। पुलिस जी नाअहलीअ सबबि ॾोहारी सरेआम फुरूं धाड़ा ऐं चोरियूं करे शहरियुनि खे लुटे ऐं फुरे रहिया आहिनि। शहरियुनि जी जान ऐं माल ग़ैर महफ़ूज़ बणियल आहे। हुननि चयो त कुझु ॾींहं अॻु गुलशन ऐं मदीना कॉलोनी मां पुराणो प्राइमरी उस्ताद मदद अली कांधड़ो जे घर मां रोक रक़म सोना ज़ेवर लखें रुपयनि जी थियल चोरी वापसि न मिली, जो त शहरी अमानुल्लाह कुंभर जे घर मां बि थियल चोरी वारे वाक़े में मुलविस जवाबदारनि खे गिरफ़्तार करे न सघी आहे, जेको सरासर ज़ुल्म आहे। हुननि मुतालबो कयो त मेहड़ में अमन अमान जी बहाली लाइ पुलिस खे मुतहरिक कयो वञे, ॾोहारियुनि ख़िलाफ़ कार्रवाई करे शहरियुनि सां इंसाफ़ कयो वञे, ॿी सूरत में एहतिजाज दायरो वधायो वेंदो। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।